पंहिंजा में जी दोस्तों ज़बरदस्त धमाकेदार नई अपडेट में तव्हां सभिनी प्री प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी जंहिंसां अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। छो त ड्रामो हिकु अहिड़े मोड़ ते पहुतो आहे जंहिंखां हाणे चाकर खान ऐं सावल जा रस्ता अलॻि थियनि था। जितां अहिड़े हिसाब सां हुड़ क़ासिम भी हसीना बेगम जो पठू बणिजी चुको आहे। हसीना हाणे चाकर खान जे ख़िलाफ़ ॿियनि जे ख़िलाफ़ इन्ही क़ासिम खे इस्तेमालु कंदी ऐं हिकु ॻाल्हि अम्मा अम्मा करे इहो क़ासिम हसीना बेगम जी मञंदो ऐं हसीना बेगम जे इशारनि ते ई क़ासिम हलंदो। हसीना बेगम वरी गेम खेॾी आहे ऐं उन अहिड़ो सिधो करे छॾियो आहे क़ासिम खे जो क़ासिम सॼी ज़िंदगी यादि कंदो। जाबर परेशान आहे, जाबर खे कुझु सम्झ में नथो अचे। होॾो चाकर ऐं सावल जा बि रिश्ता आहिस्ता आहिस्ता अलॻि थियणु शुरू थी विया आहिनि। सो चाकर खे ईअं लॻे थो त सावल मूंखे इस्तेमालु करणु शुरू थी वियो आहे। पंहिंजे भाउ जे मरण खां पोइ हू कमज़ोर बणिजी वियो आहे ऐं मुंहिंजे कुल्हे ते बंदूक हलाए थो। पर सावल इहा ॻाल्हि बर्दाश्त न कंदो ऐं चाकर खां थोरो परे थी वेंदो ऐं चाकर खान पोइ वेही वीचार कंदो, छो त हुनजे ज़हन में बि कुझु डाउट आया आहिनि। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते शाहिद खुसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा ई जो पंहिंजो चैनल आहे।